हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकिड़े वॾे वापारी हिकिड़ो वॾो आलीशान जर्नल स्टोर खोलियो ऐं उन जो इफ़्तिताह हिकिड़े बुज़ुर्ग माण्हू खां करायाईं। ऐं इफ़्तिताह करण खां पोइ खेसि ॾाढी इज़त ॾिनाई ऐं सेठ चवण लॻियुसि त ॾिसो चाचा, हिन मुंहिंजे शोरूम में तक़रीबन 21,000 नंढियूं वॾियूं शयूं पयलूं आहिनि। हाणे उन मां तव्हांखे जेका बि शइ वणे ऐं जेतिरी वणे खणी वठो, मूंखे दिलि सां ख़ुशी थींदी। उन ते उहो बुज़ुर्ग शख़्स चवण लॻियुसि त बाबा, मूंखे इन्हनि हेतिरनि शयुनि मां जीअण जे लाइ का बि ज़रूरी शइ नथी लॻे। मूंखे त तहजुब ऐं अजब लॻी रहियो आहे त इंसानु हिननि सभिनी ग़ैर ज़रूरी शयुनि जो इस्तेमालु करे कीअं ऐं छाजे लाइ थो। हाणे मूंखे तव्हां ई ॾसियो, भला एयर फ्रेशर खां सवाइ कंहिंजो साहु निकिरी वियो आहे? जंहिं फेस वॉश नाहे हयो उहो कहिड़ो कारो थी वियो आहे? होम थिएटर वठी भला केतिरा माण्हू कलाकार थिया आहिनि? कंडीशनर सां कंहिंजा वार कारा ऐं मुलायम थिया आहिनि? भला जेके डाइनिंग टेबल इस्तेमालु नथा कनि, छा उन्हनि जा गोॾा कोन था ॾुखनि छा? थोरो दिमाग़ ते ज़ोर ॾेई सोचो, भला हैंड वॉश न हणण जे करे तव्हांजे कहिड़े ॾाॾे या नाने जे पेट में कीड़ा पैदा थिया हुआ? भला असां जानान परफ्यूम हणी निकिरंदा आहियूं त छा माण्हू असांखे सूंघण ईंदा आहिनि? हक़ीक़त उहा आहे त असां सभु उन्हनि शयुनि जी एडवर्टाइज़ कराए रहिया हूंदा आहियूं। न त भला बघ कॾहिं शैम्पू हयो आहे छा? ऐं मोर पंहिंजो रंग ऐं सूंहं बचाइण लाइ कहिड़ो कंडीशनर या क्रीम हणंदो आहे? भला कंहिं ॿिले खे मोतियो पाणी थींदे ॾिठो अथव? सहे जा वार किरंदे या अछा थींदे ॾिठा अथव? इनहेलेरिया जे बिना बि कुते जे सूंघण जी सघ ओतिरी ई तेज़ आहे। मखी जी शुगर लेवल बिना दवा जे बि बहितर आहे। अलार्म खां सवाइ बि कुकुड़ रोज़ सुबुह जो उथी साॻे टेम ते बांग ॾींदो आहे। पुट, दरअसल इंसानु पैसा ॾेई ॾुखियो थियण जूं शयूं वठी ईंदो आहे। नेट बंदि त बि ॾुखियो, लाइट वञेसि त बि ॾुखियो, मोबाइल जो चार्ज ख़राबु थिए त बि ॾुखियो, केबल टीवी कटिजी वञे त बि ॾुखियो, मच्छर मार रिफिल न मिले त बि ॾुखियो, औरतुनि खे मेकअप न मिले त बि ॾुखियूं, मैचिंग कपिड़ा न मिलनि त बि ॾुखियो। अॼुकल्ह जो इंसानु 10 मिंटनि में 20 दफ़ा ॾुखियो थिए थो। पुट, बाक़ी त गुड़ जी दिमी या सुकल बसर सां मानी खाई पाणी जो वटो पी मथे हेठां ठूंठ ॾेई लिम हेठां सुम्हण वारनि खे ॾुखाइण लाइ त फ़रिश्तनि खे ई हेठि अचिणो पवंदो। हीउ सभु ॾिसण ऐं ॾेखारण जी रांदि आहे। सच उहो आहे त ख़ुशि रहण लाइ सभ खां घटि ख़र्च ईंदो आहे, पर ॿियनि खे ॾेखारण लाइ त आउं केतिरो सुखियो आहियां उन में वॾो ख़र्च ईंदो आहे। जीअं जीअं इंसानु तरक़ी जा ॾाका पार करे रहियो आहे, तीअं तीअं ई ॾुखियायूं संदसि लाइ मुंतज़िर थी रहियूं आहिनि।